डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं वो नंढड़ो मां खणी आयो आहियां, एक्सीडेंट थी पियो, अलाए कंहिंजो आहे, उनजो इलाजु कयो। नंढड़ो अलाए कंहिंजो आहे, उनजा मालिक बि गॾु न आहिनि, मां कीअं उनजो इलाजु कयां? साईं बेसहारो बेवारिस उते पियो रोड ते, मां खणी आयो आहियां साईं। यार तव्हां सम्झंदा वे न सम्झंदा वे, ट्रीटमेंट जे लाइ मुंहिंजी फीस हूंदी आहे, ईअं सम्झ मां 2 लख रुपया ऑपरेशन जा वठंदो आहियां, 2 लख रुपया ॾियो मां ऑपरेशन कयां थो। साईं तव्हां जेको इलाजु शुरू कयो, ट्रीटमेंट शुरू कयो, मन को हिनजो वारिस निकिरी पए साईं। तूं भर पैसा हुनजा खणी आयो आहे त तूं पैसा भर, मां हुनजो इलाजु कयां थो। साईं मां बि मोलाई मुड़िसां, पर तव्हां यार ईअं न हूंदो आहे, हुनजो को वली वारिस हुजे, को पीउ अथसि या कोई भाउ अथसि, उहो अचे, मां पंहिंजा जेको आहे फीस वठंदो आहे 2 लख रुपयो, 2 लख रुपया ॾींदा आहियो मां ऑपरेशन। साईं तव्हां बि औलादार आहियो, बचड़े न रहो, अलाए कंहिंजो बचो आहे। परे थियो बसि, तव्हां बि अजीब माण्हू, बसि तव्हां नंबर मुंहिंजो नोट कयो तव्हां मुंहिंजो नंबर। साईं इहो नंबर तव्हांजो? हा इहो नंबर नोट कयो तव्हां। हा साईं नंबर नोट कयो, ठीकु आहे। मां दोस्त जी सालगिरह आहे, मूंखे उॾे ई वञिणो आहे, जॾहिं तव्हां वटि पैसा गॾु थियनि पोइ मूंखे फ़ोन कजो, मां अची वेंदुमि। साईं ईअं न कयो साईं, सफ़ा सीरियस हालत में आहे साईं। ईअं कुझु न थींदो, 2 लख रुपया मुंहिंजी फीस आहे ऑपरेशन जी, उहा तव्हां गॾु कयो पोइ मां ऑपरेशन कयां। साईं सफ़ा सीरियस हालत में आहे साईं, परे थी ईअं न कयो साईं। साईं तव्हां ई बचे न रहो साईं। साईं हलो बाबा, घणी देरि आहे? जल्दी खणाए अचो न बाबा, महिमान पुॼी विया आहिनि, तव्हां लेट कयो था, जल्दी अचो। अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहब बि अची वियो। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहे? ॿियो ख़ैर आहे, तबियत सही आहे? साईं हाणे इंतज़ार जो घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि, तव्हां लेट कई ॾाढी। बसि यार मरीज़ हुया, अच्छा तारीख़ देरि सां थियो, एॾी तकड़ करायो। बसि हाणे छोकिरे खे फ़ोन कई आहे, खई अचे थो हाज़ुर। ॾिठो कॉल अची वई। हलो अच्छा माना 2 लख तव्हां वटि जमा थी विया आहिनि। चलो मां हाणे ई अचां थो, हाणे ऑपरेशन कयां थो। यार मूंखे इमरजेंसी आहे, पेशेंट जेको आहे सफ़ा सीरियस आहे, हुनजी ऑपरेशन करणी आहे। 2 मिंट ठीकु आहे साईं, बसि सफ़ा वरी ॿिए फेरे। ठीकु आहे, महिरबानी महिरबानी। ॾियो मूंखे ॾियो पैसा, नंढड़े खे खणी हलो ऑपरेशन थिएटर में। डॉक्टर साहब मां 2 लखनि जो बंदोबस्तु कयो, क्वांट ते जमा बि करायो। जमा करायो त वारो कयो न, खणोसि न यार। साईं डॉक्टर साहब तव्हां जेको आहे देरि कई, नंढड़ो ज़िंदगी जंग हरायो, फोत थी वियो, गुज़ारियो। यार कहिड़ा माउ पीउ आहिनि हिन जा, ॾिसें थो एक्सीडेंट थियो आहे, पोइ हुन सार लधी अथनि न संभाल। डॉक्टर साहब ओॾी महिल तव्हां इलाजु कयो था, शायदि बची वञे। ज़फ़र पुट जी बाबा, तुंहिंजे लाइ सरप्राइज़ आहे, तुंहिंजे लाइ नई बाइक वठी आयो आहियां। ॾिस जेको कुझु कमायां थो तुंहिंजे लाइ त कमायां थो पुट, तूं जेकी शइ मूंखां घुर तोखे हाज़ुर करे ॾियां। भली आहे, पर वञी ॿाहिरि तूं चकर ॾेई अचेसि। न डॉक्टर साहब तव्हां छो था रो? अरे मुंहिंजो त बचिड़ो आहे, मुंहिंजो खून आहे, तव्हांजो पुटु आहे डॉक्टर। अरे मां छा कयो, हिन पैसनि जी लालच में अची मां पंहिंजे बचिड़े जी जान विञाए। अरे पैसो कहिड़े कम जो, हाणे पैसो मां काॾे कंदो? मां ठाहियां सॼु कुझु हिन जे लाइ पियो, पंहिंजे नंढड़े जे लाइ ठाहियां पियो, हाणे नंढड़ो ई न रहियो मुंहिंजो। बसि डॉक्टर साहब बसि, जेकॾहिं तव्हां हिनखे ग़रीब सम्झी तव्हां इलाजु कयो आहे, शायदि तव्हांजो पुटु बची वञे हा। तव्हां ग़रीब सम्झी पैसनि जी लालच रखियव, तव्हां इलाजु न कयो, अॼु तव्हांजे पुट जी ज़िंदगी ख़तमु थी वई। बसि अॼु को मां तौबा कयूं, अॼु को पोइ इहो पैसे वारो सिस्टम ई ख़तमु कयो। मां सॼो कुझु पैसे खे सम्झो हुयो, मां चयुमि जेको कुझु बि आहे हिन दुनिया में पैसो आहे, पर पैसो कुझु न। हौसलो कयो डॉक्टर साहब, हाणे अलाह जी मर्ज़ी हुई, असां त वॾी कोशिशि कईसीं, लावारस खणी अची असां चयो त इलाजु थिए, मन बचे। बसि डॉक्टर साहब, बसि जेको थियणो थी वियो। बसि डॉक्टर बसि।